हाणे ॾहीं कम बैक अफ्रीका। सिज जा पछाड़का किरणा दीवारनि ते लड़ी आया हुआ ऐं पोइ थियो ईअं हो जो धरती हुन जे पेरनि हेठि रक़्स करण लॻी। शीदी बादशाह हम बादशाह, जेॾां पेर तेॾां खेर। साह भरिजी आयो हुयसि ऐं गप सां भरियल पेर तपी ट्रामो थी विया हुयसि। चहिरे जो दांगी जहिड़ो कारो रंग पघर जा फुड़ा बणिजी वहंदो थी वियो। मेरी ऐं फाटल कमीस जे कालरनि ताईं थुल्हा ऐं कारा चप हेडरनि ॾंदनि हेठि भीड़जी विया हुयसि ऐं नंढड़ियुनि नंढड़ियुनि सुर्ख अखियुनि में ॼण कंहिं ताज़ो ताज़ो रतु हारे छॾियो हुजेसि। दुहिल जे ताल ते वियो थी संदसि नाच तेज़ थींदो। अॼु न नचां कॾहिं नचां, अॼु न नचां कॾहिं नचां, अॼु न नचां कॾहिं नचां। रुपये रुपये जा नोट, अठ अठ आना संदसि तेज़ीअ सां नचंदड़ पेरनि में विया थी गुम थींदा ऐं माण्हुनि जो हुजूम हो जेको चौधारी अची मड़ियो हुयसि, ॼण सिंध जी धरतीअ ते अफ्रीका जी धरती रक़्स कंदी हुजे। हुन नचंदे नचंदे अखियूं पूरे छॾियूं हुयूं, अखियूं जिन में इंसान ख्वाब सजाईंदो आहे। ऐं जॾहिं नचंदे नचंदे हुन जा गप सां भरियल पेर बीही रहिया हुया तॾहिं ॼण काइनात जो पन पन साक़त थी वियो हुजे, ॼण तेज़ीअ सां फिरंदड़ धरतीअ जो गोलो बीही रहियो हुजे ऐं माण्हुनि जूं होरियां होरियां धड़कंदड़ दिलियूं ख़ामोश थी वियूं हुजनि। बसि इन्हीअ लम्हे सिज चुपचाप उल्ही वियो हो ऐं माण्हुनि पंहिंजनि पंहिंजनि पेरनि जा निशान कचे पट ते छॾे हलिया विया हुआ। हू पत्थर ते वेही पैसा ॻणण लॻो हो। 1 2 3 पूरा 20 रुपया हुआ। अॼु त ईद थी वई। हुन बेहद ख़ुशि थी मन ई मन में सोचियो हो ऐं भेॼ भिटाईअ जो नारो हणी दुहिल कुल्हे में लटकायाई ऐं गप मां भरियल बेडोला पेर होरियां होरियां पोइ तकड़ा तकड़ा अॻिते वधाइण लॻो। चौधारी कारे दांगी जहिड़ी राति जी घूर ऊंदाही फैलजण लॻी हुई। हू जॾहिं घरवारीअ घिटीअ में पहुतो त ऊंदाही अञा बि गहरी थी वई हुई। घिटीअ में ॿरंदड़ सरकारी बल्ब जे हेठि आड़े पाड़े जा थकल जिस्म पती रांदि करे रहिया हुआ, सॼे ॾींहं जा दुख वंडे वरछी रहिया हुआ। ॿ टे विखूं अॻिते फाटल ॻूण जे पोयां उहो दरवाज़ो हो जिथां खां हुन जे ख्वाबनि जा समूरा गस लंघंदा हुआ। दुहिल पट ते रखे हू मथांसि चढ़ी वेही रहियो। बादशाह, ॾे ख़बर, अॼु घणी कमाई थी? बसि मौला जा करम आहिनि। ज़िंदगीअ जा सभई दुख हुन लाइ मौला जा करम हुया, सभई सुख बि मौला जा करम हुआ। अॼु त ख़ुशि थो ॾिसी। कमु अखि भञी संदसि मन पाताल ताईं रसण चाहियो हो, पर हू दुखी थियो ई कॾहिं हो। ज़िंदगी लाक्स अफ्रीका जो मस्तु नाच हुई, दुहिल जा तिखा सुर हुई, जेतोणीकि काइनात जा समूरा दुख मथसि ई नाज़िल थिया हुआ। समूरा दुख हुन नचंदड़ पेरनि हेठि दफ़नाए छॾिया हुआ। बादशाह, अॼु त हथ जी सफ़ाई ॾेखार। मलूक संदसि ध्यानु पतन ॾांहुं झिकाइण चाहियो, पर संदसि समूरो ध्यानु फाटल ॻूण जे पोयां लिकल उखड़ियल दरवाज़े में हो जिथां खां हुन जे ख्वाबनि जा समूरा गस शुरू थींदा हुआ। रांदि कंदे हू सभु हुन खे घेरे वेही रहिया। पक हुयनि त अॼु हू खीसा भरे मोटियो हूंदो। जॾहिं बि हुन जा खीसा ख़ाली हूंदा हुआ तॾहिं हू लोक सुते आधीअ महल मोटंदो हो, पर जॾहिं खीसा भरियल हूंदा हुयसि तॾहिं सवेल साझुर संझी सां ई मोटंदो हो। अॼु जो हू सवेर भरियो मोटियो हो, सो पक खीसा भरियल हूंदसि। रांदि कंदे हू सभु हुन खे घेरे वेही रहिया। पक हुयनि त अॼु हू खीसा भरे मोटियो हूंदो। जॾहिं बि हुन जा खीसा ख़ाली हूंदा हुआ तॾहिं हू लोक सुते आधीअ महल मोटंदो हो, पर जॾहिं खीसा भरियल हूंदा हुयसि तॾहिं सवेल साझुर संझे सां ई मोटींदो हो। अॼु जो हू सवेर भरियो मोटियो हो, सो पक खीसा भरियल हूंदसि। न यार, आउं ग़रीब माण्हू आहियां, मूंखे बख़्श करियो। हुन ॿई हथ खणी हुननि अॻियां ॿधा, पर हू छॾण वारा बि त कोन हुया, वराए विया हुयसि। अड़े चरबट, कहिड़ी ख़बर अॼु क़िस्मत तो ते महिरबान हुजे। क़िस्मत हुन ते कॾहिं बि महिरबानी कान रही हुई, पर पोइ बि हू हर वार क़िस्मत जे चक्कर में अची वेंदो हो, पर क़िस्मत जी दीवार हू कॾहिं बि उकिरे कोन सघियो हो। न यार, मूंखे डपु थो थिए। अड़े चयोसीं न त अॼु क़िस्मत तो ते महिरबान थी ॾिसजे।
अच वारो कर। मोट में हुन कमीस हेठि पयल सदरीअ मां ॾकंदड़ हथनि सां 20 रुपया कढी ईअं खणी पट ते रखिया ॼण सीने मां दिलि कढी रखंदो हुजे, दिलि जंहिं में इंसान हज़ारे ख्वाब सजाईंदो आहे। दुहिल तां लही हू पट ते अची वेठो ऐं पोइ हू खटंदो रहियो। घिटीअ में 2 कुता चॿाड़ियल हॾनि ते छिता थी विढ़ण लॻा। रांदि कंदे कंदे हुन जा हथ बिही रहिया। हियांव ते पंहिंजो नंढपिण हुरी आयो हुयसि। मानीअ जे हिकिड़ी गभे लाइ ईअं छितनि कुतनि वांगुरु विढ़ंदे विढ़ंदे उमिरि गुज़री वई हुयसि। मानीअ जो गभो सदाईं संदसि हिसे में न अची सघियो। हिन भेरे हू मुसलसल हाराईंदो रहियो हो, बाक़ी रुपयो बचियो हुयसि। फाटल गुण जे हुन पार हूअ बीठी हुई, चंड जहिड़ो चहिरो। बादशाह जो रंग काराठजी वियो हो। रुपयो हथ में पकड़े हू हुनखे ॾिसंदो रहियो। टिक ॿधियो, बाक़ी रुपयो बचियो हुयसि। घटि में घटि इन्हीअ रुपये जे एवज़ मानीअ टुकुर त वठी सघंदो। हूअ त हुनजे वस में कान हुई। केतिरा भेरा हुन मलूक ऐं कमूं अॻियां हथ ॿधी आज़ियूं कयूं हुयूं, यार बसि 5 मिंटनि लाइ मूंखे वटसि वठी हलो। हू टेक ॾेई खिली पवंदा हुआ, यार बादशाह छा कजे, तूं थी पियो आहीं शीदी माण्हू। चवे थी त बादशाह ईंदो त आउं उल्टियूं करे करे बीमार थी पवंदसि। बादशाह जी दिलि इहो ॿुधी मिटीअ जे कचनि घरनि समा बुरंदी वेंदी हुई। यार पोइ आउं अछो रंग भला किथां आणियां? शीदी त मूंखे कुदरत कयो आहे, मुंहिंजो वस पुॼे हा त अंग्रेज़नि जहिड़ो ॼमा हा। ईअं चवंदे चवंदे हू लुड़क निड़ीअ जे थोहर जे कंडनि समा घटे छॾींदो हो, पर हुन सां 2-3 पल घारण जी ख़्वाहिश खे हू घुटे कोन सघियो हो। अॼोकी जुआ में कमूं खटियो हो, अछो उजरो खीर जहिड़ो कमूं। हू वेठलनि खे हिकिड़ी अखि भञी उथियो। चङो यारो यारी, सुबुह जो गॾु बासूं। कमूं अॼु तूं मूं लाइ चई ॾिसजांइ। हुन उदास थी कमूं अॻियां हथ ॿधा। कमूअ खे वेंदो ॾिसी दिलि टुटंदी भाई हुयई। हूअ फाटल गुण मंझां चंड जहिड़ो चहिरो कढियो अञा बीठी हुई। हिकु पल लाइ बि त हुन बादशाह ॾांहुं नथी निहारियो। शिकस्त जे अहसास खां संदसि रंग वेतर काराटजी वियो हो। कमूं हलियो वियो ऐं दरवाज़ो बंदि थी वियो हो। बादशाह जॾहिं खां ॼाओ हो तॾहिं खां माणस पिणस खे मीरनि जी गुलामी कंदे ॾिठो हुयाईं। संदसि वॾा अफ्रीका जी उदास धरतीअ ते फहिलियल ॾकार खां घबराइजी विकामंदे विकामंदे अची नेठि सिंध जे मीरनि, पीरनि ऐं सैयदनि वटि विकाणा हुआ। हू मीरनि जे हिसे में आया हुया। अन्न जे हिकिड़ीअ गुण जे एवज़ हू 7 पीढ़ियुनि ताईं लाइ गुलाम बणिजी विया हुआ। बादशाह पंहिंजे पीउ खे मीरनि जी हवेली ऐं ओताकुनि में कुल्हनि ते पाणी जा भरियल दॿा खणी मट भरींदे ॾिठो हो। ज़िंदगीअ जे पछाड़कनि लम्हनि में जा कुल्हा न में आया हुआ। बादशाह खे अॼु बि पिणस जे कुल्हनि ते पयल नील यादि हुया, जंहिं राति हुन मौत वारे दग ते पेर धरियो हो। उन्हीअ राति माणस वॾी मीर साहब जी ॻाढ़ी खट ते मीर साहब जी लोही लिङनि हेठि सिहकंदी रही हुई। पिणस अणॼाण त कोन हो, पर गुलामीअ जी इहा ई रीत हुई। हू जॾहिं खां विकाणा हुआ तॾहिं खां इहा रीत निभाईंदा थी आया। आलीशान हवेलियुनि जे लोही दरवाज़नि ते कुतनि वांगुरु ॿधिजी वेही रहिया हुआ। हुननि जूं औरतूं थाम बुहारी खां वठी पंहिंजनि मज़बूत कारनि जिस्मनि जे करे हवेलियुनि में बंदि मीराणियुनि जे जिन्सी ख़्वाहिशुनि जी तकमील बणिजी वियूं हुयूं। जॾहिं हू दुहिल जे ताल ते मस्त थी अफ्रीका जो नाच नचंदियूं हुयूं तॾहिं ॾिसण वारनि जा लिङ कांडारजी वेंदा हुआ। हुननि जा मज़बूत कारा जिस्म सियारे जे सर्द रातिनि में गरम ऐं ऊन्हारे जे गरम रातिनि में तिहाई गरम थी वेंदा हुआ। हुननि जा मर्द जेके जानवरनि वांगुरु भार ढोईंदा हुआ, दुहिल गिचीअ में विझी नचाया वेंदा हुआ, राति जो मालिकनि जा बिस्तरा गरम कंदा हुआ। 7 पीढ़ियूं पूरियूं थी वियूं, पर गुलामीअ जो घटि गिचीअ मां निकिरी न सघियो। हुननि जूं औरतूं अॼु बि पंहिंजनि उदासनि मालिकियाणियुनि जी जिन्सी ख़्वाहिशुनि जी तकमील हुयूं। हुननि जे समूरनि गुनाहनि में हिकु जेतिरी शरीक, हुननि जे शानदार कारनामनि जो राज़दार। मर्द अॼु बि काइनात खां भारी बोझ ढोईंदा हुआ। मालिकनि खे विंदराइण लाइ दुहिल गिचीअ में विझी अफ्रीका जो मस्त नाच नचंदा हुआ। पोइ अंदर में केतिरा दुख छो न समायल हुजनि।
मालिकनि जे बेरंग जिस्मनि में रंग भरींदा हुआ। जंहिं राति पिणस मौत वारे दग ते पेर धरियो हो, उन्हीअ राति हुन तेज़ीअ सां धड़कंदड़ दिलि सां पिणस खे होरियां होरियां मरंदे ॾिठो हो। तॾहिं 11 सालनि जो हो। हुन पिणस खे रत थुके थुके मरंदे ॾिठो हो। उन्हीअ राति हू ईअं ई खंघंदो रहियो हो ॼण साह जूं नसूं टुटंदियूं हुजनिसि। खंघ निड़ीअ में घुटींदे बादशाह खे पुकारियो हुयाईं, मुंहिंजा बादशाह। बादशाह जेको कुंड में हीसियो वेठो हो, सो रिढ़ी संदसि वेझो अची वेठो। तूं एॾो छो थो खंघीं? मूंखे डपु थो थिए बाबा। बादशाह जूं अखियूं भरिजी आयूं हुयूं ऐं पिणस जो वात रत सां भरिजी वियो हो। ॻाढ़ो ॻाढ़ो रत पट ते थुकींदे चयाईं, आउं ॼाणे वाणे थोरी थो खंघां बादशाह। हू खंघ में ॿुॾी वियो हो। बादशाह, ग़रीब माण्हू खंघंदे खंघंदे मरी वेंदा अथई। हू सॼी राति ॿरंदड़ मेणबत्तीअ समा पल पल उझामंदो रहियो। पिरह फुटीअ खां अॻे अॻे हू मरी वियो हो। पट ते रत जा अनेक निशान छॾे जोनस जॾहिं मीर साहब जी ॻाढ़ी खट तां लही थकल थकल विखूं खणंदी आई, तॾहिं हुन जो बेजान जिस्म हो जेको थधे पट ते चुपचाप पयल हो, बिना कंहिं एहतिजाज जे। बादशाह पट ते पयल रत जा निशान ॻणे रहियो हो। सिज उभरीअ हुनखे शीदिन जे मुक़ाम में दफ़नायो वियो। पोइ थियो ईअं जो बादशाह सभु ॻाल्हियूं सम्झण लॻो हो त शीदिन जो मुक़ाम दार ऐं मीरनि जो मुक़ाम दार छो थींदो आहे। मरण खां पोइ बि ज़ात पात, रंग ऐं नस्ल जा फ़र्क़ छो नथा रही सघनि। मीरनि जे मुक़ाम जे चौधारी कोट छो आहे? मीरनि जूं क़बरूं सभु पकियूं छो आहिनि? शीदिन जे मुक़ाम जे चौधारी दीवार छो कान्हे ऐं क़बरूं सभु कचियूं छो आहिनि? शीदिन जी कंहिं बि क़बर ते को नाव छो कोन्हे? चौधारी रुगो थोहर जा बूटा छो पिखड़िया पिया आहिनि? पिणस मरी वियो, लाकास वरसे में ग़ुलामीअ जो गट छॾे वियो। बस हर राति मीर साहब जी या मीरियाणीअ जी ॻाढ़ीअ नहवार वारी खट ते वञी सुम्हंदी हुई ऐं हू अकेलो कोठड़ीअ में पियो ग़ुलामीअ जे संघर जूं कड़ियूं ॻणींदो हो। कंहिं अहिड़ीअ ई राति हू ग़ुलामीअ जूं समूरियूं संघरूं छिनी भॼी वियो हो। पाण ई पाण आज़ादी माणी हुयाईं। तॾहिं हू 15 सालनि जो हो ऐं संदसि कुल्हनि ते बि अहिड़ा ई नील हुआ जहिड़ा पिणस जे कुल्हनि ते हुआ। हुन रत थुके थुके नथी मरणु चाहियो। हुन नथी चाहियो त ज़िंदगीअ जे कंहिं लम्हे में हुन जी ज़ाल बि माणस वांगुरु ॻाढ़ीअ नहवार वारी खट ते वञी सुम्हे। सो हू भॼी आयो हो। पोइ ज़िंदगी हुन छितनि कुतनि वांगुरु मानीअ जे हिकिड़े ॻभे लाइ विढ़ंदे गुज़ारी हुई। गंद जे ड्रेरनि तां लोक सुते पारूथा भत, मानियूं ऐं मेवनि जूं खलूं चूंडे पेट भरींदो हो। गंद जे डेरनि तां पेट भरींदड़ कुता हुन खे दाड़ो हणंदो ॾिसी हुन जा वेरी थी पिया हुआ। हुन खे ॾाढ़ींदा हुआ, उल्लूरूं कंदा हुआ, पर हुन कॾहिं बि कोन हारायो। हू ग़ुलाम पीढ़ीअ जो पहिरियों बाग़ी इंसान हो। मीर साहब हुन जी ग़ुलाम शिकारी कुतनि जहिड़ा ग़ुलाम छॾिया हुआ, पर हुन खे त न ॼाण ज़मीन गिड़काए वई हुई या आसमान झटे वरितो हो। बादशाह ज़िंदगीअ जे जंग में बिना कंहिं हथियार जे काहे पियो हो। हिकु बार चोर जी ॻोल्हा में डोड़ंदड़ माण्हुनि हुन खे पकिड़े वरितो हो ऐं हू जेल हलियो वियो बिना कंहिं ॾोह जे। हुन जो को बि घर कोन हो। हुन जेल खे घर सम्झी वरितो हो। हुते हुन खे पटड़ी दाल ऐं वारीअ गॾियल मानी मिलंदी हुई। हुन खे गंद जे ढेर तां पेट भरण जो सामान कोन ॻोल्हणो पवंदो हो। कुतनि सां जंग कान करणी पवंदी हुयसि। हुन खे जेल सां ईअं ई प्यार थी वियो हो जीअं माण्हुनि खे घर सां थींदो आहे। जॾहिं हुन जो प्यार तमामु वधी वियो हो, तॾहिं हिकु सुबुह हुन खे जेल मां आज़ादु कयो वियो। जेल जे लोही गेट ते बीही हू ईअं सुॾकी सुॾकी रुनो हो ॼण बिना कंहिं ॾोह जे बेघर कयो वियो हुजे, जलावतन कयो हुजे। हिकु भेरो वरी हू गंद जा ढेर फोलण लॻो ऐं फुटपाथ ते सुम्हण लॻो हो। ज़िंदगी जे उन्हनि लम्हनि में हुन ते इहो इंकशाफ़ थियो हो त हू मीरनि जी हवेलीअ में ई न, काइनात जी हर हिकु कुंड में क़ाबिले नफ़रत ऐं ग़ुलामीअ जो निशान आहे। हुन जो रंग ऐं रूप हुन लाइ शिकस्तुनि जो ओहञाण हुआ। बुख ज़हर बणिजी हुन जे नसुनि में वासो कंदी वई।
हिकु ऊंदाहीअ राति जो फुटपाथ ते सुतल हुन जे जिस्म तां थाबड़िजी कोई मथांस अची किरियो हो। के पल त किरण वारो धकु पचाईंदो रहियो, पोइ मथांस चढ़ी वियो हो। भड़वा, मां घर कोन अथई जो विच ते पियो आहीं? घर? हुनखे जेल यादि अची वियो। घर ई त कोन अथमि, न त सीअ में सुतो पियो हुजां हां। किरण वारे जा हथ बादशाह जी गिचीअ तां हटी विया। हू परियां ईंदड़ मीरांजड़ीअ रोशनीअ में बादशाह खे ॾिसण जी कोशिश करण लॻो। केरु आहीं? हिन भेरे हुन जो आवाज़ बेहद नरम हो। माण्हू आहियां। बादशाह अञा बि हिसियल हो। शीदी आहीं? हुन जी ॻाल्हि थोहर जे कंडे समा बादशाह जे मन में चुभी वई हुई। दिलि चयो हुयसि समूरी काइनात जे बूथ ते दांगी मले छॾे। पोइ हिकिड़े खां पुछे, शीदी आहीं? शीदी आहीं? पर हुन का बि वरंदी कान ॾिनी। शीदी आहीं न? हुन ॿीहर पुछो। लफ़्ज़ बादशाह जे निड़ीअ में अटकी पिया हुआ। नालो छा अथई? बादशाह। ऐं तूं? हाणे बादशाह जो डपु कंहिं क़दर लही वियो हो। शीदी बादशाह, हम बादशाह, जेॾां पेर तेॾां खेर। हू टहिक ॾेई ज़ोर ज़ोर सां खिलण लॻो। बादशाह हिकु भेरो ॿीहर भुरण लॻो। मुंहिंजो नालो कमू आहे, न कमाल आहे। बादशाह परियां खां ईंदड़ रोशनीअ में ॾिठो। कमूअ जो रंग अछो उजरो खीर जहिड़ो हो। ईअं छो आहे? को माण्हू कारो ऐं बदसूरत, को माण्हू अछो ऐं ख़ूबसूरत छो थींदो आहे? दुनिया में सभु माण्हू हिकु जहिड़ा छो कोन आहिनि? कमूअ जो अछो अछो उजरो रंग ॾिसी हू उदास थी वियो हो। घर छो कोन अथई? भॼी आयो आहीं? बादशाह जो साहु निड़ीअ में अची अटकी पियो। हुन नथी चाहियो त हुन जे बारे में कंहिंखे कुझु ख़बर पवे। घर अथमि ई कोन। हू चौवाटे ते गुम थी वियल ॿार वांगुरु रोई पियो। अड़े शीदी बादशाह, अड़े भड़वा, मर्द थी करे रोई थो? कमू ईअं कणस परचाइण लॻो ॼण जुगनि जी सुञाणप हुजेसि। चङो अचु, अॼु खां तूं ऐं आऊं यार आहियूं। कमू हुन जा लुड़क उघण लॻो। अड़े न रो यार। बादशाह बि को रोईंदा आहिनि? कमू हुनखे पाण सां गॾु उन कोठड़ीअ में वठी आयो जेका कमूअ जो घर हुई। हीअ अथई मुंहिंजो ताजमहल। कमूअ कुल्फ खोलींदे कोठड़ीअ सां बादशाह जो तारुफ़ करायो। बादशाह ताजमहल ॿुधो ई कोन हो कॾहिं। ताजमहल? इहो छा थींदो आहे? कमू टहिक ॾेई खिली पियो। ॾिस, जीअं तुंहिंजो नालो बादशाह आहे, तीअं हिन कोठड़ीअ जो नालो ताजमहल आहे। हिकिड़ो बादशाह हो, तो जहिड़ो न, पर सचपच बादशाह। उन्हीअ खे पंहिंजे ज़ाल सां एतिरो इश्क हो जो जॾहिं उहा मरी वई तॾहिं बादशाह उन्हीअ ते हिकिड़ो आलीशान मक़बरो ठहिरायो। उन्हीअ जो नालो ताजमहल आहे। तो ॾिठो आहे ताजमहल? बादशाह अचरज मां पुछो। कमू जी खिल नथी बीठी। तो ॾिठो आहे ताजमहल? बादशाह अचरज मां पुछो। कमू जी खिल नथी बीठी। चवण लॻो, ॿुधो अथमि त शीदी चरिया थींदा आहिनि। अॼु पक बि थी वई। हुन ॼण बादशाह खे गार ॾेई कढी हुई। कुझु चई कोन सघियो, पर रंग काराटजी वियो हुअसि। यार बादशाह? कमू हुनखे उदास थींदे ॾिसी चयो। असीं ग़रीब माण्हू पाण ते बादशाह ऐं पंहिंजनि भॻल टुटल घरनि ते ताजमहल जहिड़ा आलीशान नाला रखे ख़ुशि थी वेंदा आहियूं। बादशाह ॾिठो। कमू मेणबती ॿारींदे ॿारींदे पाण ॼण उजामण लॻो हो। चङो, हाणे तूं हिन खट ते सुम्ही रह, सुबुह जो मिलंदासूं। बादशाह कंहिं चएदार पुट वांगुरु झूले खट ते लेटी पियो। खट चरड़ाट कया ऐं चुप थी वई। ॾिस, इहो न चइजांइ त बुख लॻी आहे। आउं पाण काल्ह खां लिंघण ते आहियां। हाणे भला बादशाह हुनखे कीअं इहो ॿुधाए हा त आउं गंद जे ढेर तां पेट भरे आयो आहियां। तोखे बि जे बुख लॻी आहे त गंद जे कंहिं ढेर तां पेट भरे अच। पर हू चुप रहियो। कमू पट ते पुराणी फिरासी विछाए सुम्ही रहियो। मेणबती ॿरंदी रही। बादशाह जाॻंदो रहियो। मेणबती ॿरंदे ॿरंदे उजामी बि वई, पर हू जाॻंदो रहियो। कमू भरियल खीसा कटींदो हो। बादशाह खे बि इहो धंधो सेखारणु चाहियाई, पर पहिरियों ई भेरे बादशाह ज़रे घटि पकड़िजी पियो हो। कमू सम्झी वरितो हो त हू इहो कमु करे कोन सघंदो।
अकुल जी घटिताईअ जे करे हू को बि अहिड़ो कमु करे न सघंदो। तोखे नचणु ईंदो आहे बादशाह? बादशाह जे हियांव ते माणस ऐं पिणस जो नचंदड़ जिस्म अॻियां अची वियो। हू शकी थी पियो, ॼण को संदसि को गुनाह पकिड़े वरितो हुजे। न, आउं कोन नचंदुसि, घबराइजी हुन ज़रे घटि रड़ कई हुई। ॾिस बादशाह, जीअरो रहण लाइ कुझु त करिणो आहे। भेख घुरण सां खीसो कटणु चङो आहे, पर तोखां त इहो कम बि नथो पुॼे। मुंहिंजी सलाह वठि, नचणु ॻाइणु शुरू कर। दुहिल तोखे आउं वठी ॾींदुसि। कल्ह मूं हिकिड़ो माण्हू ॾिठो हो, तो वांगुरु शीदी हो। दुहिल ॻिचीअ में विझी नचियो पिए। माण्हुनि मथां रुपया 8 आना 4 आना पे घुरिया। तूं बि इहो कमु कर, बुख त कोन मरंदे। बादशाह जूं अखियूं सुर्ख थी वियूं हुयूं, लिङ कांडार जी विया हुयसि ऐं कारो रंग वितर काराटजी वियो हुयसि। आउं इहो कमु कोन कंदुसि। हुनखे पंहिंजे नबनि ॾाॾनि जी सदियुनि जी ग़ुलामी यादि अची वई हुई। अफ्रीका जो मस्तु नाच, जेको हुन जा वॾा ग़ुलामीअ जे वरसे सां गॾु सांढींदा रहिया हुआ। हू त ग़ुलामीअ जी संघर छिनी आयो हो। हू भला कीअं थी नची सघियो? असां रुगो नचण लाइ, ॻाढ़ियुनि खटुनि ते सुम्हण लाइ या भारी बोझ ढोअण लाइ आहियूं छा? हुन टुटंदड़ दिलि सां सोचियो हो। ॿुध कमु, आउं बेख घुरंदुसि पर नचंदुसि कोन। हुन फ़ैसिलो ॾेई छॾियो। पेट भरण लाइ हू गंद जा दड़ा फौलीरींदो हुयो। कमु खीसा कटींदे ॾींहं गुज़ारींदो रहियो। बादशाह पेट भरण खां पोइ कमुअ जे ताजमहल में पियो हूंदो हो। कमु धंधे तां मोटंदो हो त सिज लथे महल घिटीअ में लॻल बल्ब हेठि वञी वेहंदो हो। जुआल आहे। जॾहिं मोटंदो हो तेसीं ताईं बादशाह सुम्ही रहंदो हो। हिकु भेरो सिज लथे महल कमुअ हुनखे बि जुआ वारे अॾे ते वेहारे छॾियो हो। उते कमुअ ॿियनि सां हुनजो तारुफ़ करायो हो। ही मुंहिंजो यार अथव बादशाह। मोट में सभु ॻाइण लॻा पंहिंजनि बेसुरनि आवाज़नि में, शीदी बादशाह हम बादशाह, शीदी बादशाह हम बादशाह। बादशाह जूं अखियूं पवसरण लॻियूं। हू मञे न मञे, पर हुन जा वार, रंग ऐं नक्श पुकारे पुकारे चवंदा हुआ, ही शीदी आहे, ही शीदी आहे। हू चुपचाप वेठो रहियो ऐं हू सभु जुआ कंदा रहिया। पछाड़ीअ में मलूक खटियो हो। जंहिं महिल हू रांदि करे रहिया हुआ, तंहिं महिल बादशाह जो सुर्ख सुर्ख अखियूं साम्हूं लटकियल फाटल ॻूण मां लिया पाईंदड़ चंड जहिड़े चेहरे ते वञी अटकियूं हुयूं। हू टिक ॿधी ॾिसंदो रहियो। हुन जी दिलि तेज़ीअ सां धड़कंदी रही। हुनखे कमुअ खां ॿुधल ताजमहल वारी कहाणी यादि अची वई। छा थो ॾिसीं बादशाह? आरब हुनखे अखि भॻी हुई। हू शकी थी पियो, ॼण का चोरी कई हुजेसि। कीअं, वणे थी तोखे? कमुअ ठूंठ हणंदे पुछियो हुयसि। हू लाल कुंवार जियां शर्माइजी वियो। ॾे ख़बर बादशाह। सभु हुनखे छेड़ण लॻा। हुन जी दिलि धड़कंदी रही। उन्हीअ ॾींहुं आरब जुआ में खटियो हो ऐं बादशाह धड़कंदड़ दिलि सां ॾिठो हो त हू खीसनि में खटियल पैसा भरे दर मां लिया पाईंदड़ चेहरे ॾांहुं वधी वियो हो, कंहिं फ़ातिह समां। ऐं जॾहिं आरब अंदरि घिड़ियो हो तॾहिं दर बंदि थी वियो ऐं हू सभु उझाणल नज़रनि सां बंदि दरवाज़े खे ॾिसंदा रहिया हुआ। कमु उथियो ऐं थकल थकल विखूं खणंदो घर वापसि वञणु लॻो। हू बि चुपचाप कमुअ जे पोयां पोयां हलणु लॻो। घर पहुची कमु पट ते फान थी किरी पियो, ईअं ॼण चौवाटे ते लुटिजी वियो हुजे। बादशाह बि माठड़ी करे खट ते किरी पियो। खट चरड़ाट कयो ऐं चुप थी वई। उन्हीअ राति हुननि मेणबत्ती बि कान ॿारी। ऊंदाहीअ में पिया रहिया। बादशाह महसूस कयो हो त सॼी राति कमु पासा वराईंदो रहियो हो। बादशाह खे बि निंड कान आई हुई। अखियुनि आॾो उहो चंड चहिरो बुरंदो रहियो हुअसि। कंहिं कंहिं महिल संदसि खट बि चरड़ाट थी कयो ऐं ईअं सुबुह थी वियो। कमु ॿाहिरि निकिरी वियो ऐं हू खट ते बेसुध पियो रहियो। कमु मोटियो, तॾहिं बि बादशाह ईअं ई खट ते बेसुध पियो हो। कमु पट ते वेही पैसा ॻणण लॻो। कमु गहरी सानत में हुनजो भारी भारी आवाज़ गुंजो हो। हू पैसा ॻणींदो रहियो। हिकिड़ी ॻाल्हि पुछां? ॻाल्हि पुछण खां अॻु बादशाह जी दिलि ज़ोर ज़ोर सां धड़कण लॻी। रातो की छोकिरी केरु हुई? कमुअ जो जवाबु ॿुधण खां अॻु ई हू पुछी वेठो। परी हुई। ऐं बादशाह खे नंढे हूंदे पिणस खां ॿुधल आखाणियुनि वारी परी यादि अची वई। मलूक छो वियो हो वटसि? जुआ जो खटी हुयई। कमुअ नोटनि खे डिघी चुमी ॾींदे चयो, तूं बि हुन वटि वेंदो आहीं?
हा, जॾहिं जुआ खटंदो आहियां तॾहिं। हुन ईअं चयो ॼण पक हुजेसि त अॼु हू खटंदो। छा वञी कंदो आहीं? बादशाह खट तां लही पट ते कमूअ जे वेझो अची वेठो, जेको पिणे माणे वटि वञी कंदो हो। बादशाह मन ई मन में सरापजी वियो हो कमूअ जे उन मज़ाक ते। पिणसि त सदाई माणस जूं राहूं तकींदो रहियो हो, पर हूअ मीर साहब जो हुकुम हुअण करे रातियूं मीर साहब जे भर में ॻाढ़ी नहवार वारी खट ते घारींदी हुई। बस महीने जूं 3-4 बेकार रातियूं मुड़ुस वटि अची चुपचाप पइजी रहंदी हुई, बिना कुझु करण जे। बादशाह डिघी माठ खां पोइ कमूअ कणस पुकारियो हो। हुन जे हूं में बि पीड़ाउनि जो हुजूम हो। छा थो सोची? कुझु बि न, उहो ई पीड़ा जो पड़लाउ। परीअ ते आशिक़ थी पियो आहीं छा? कमू खिलियो हो। न, हुन सफ़ा साफ़ कूड़ ॻाल्हायो। कूड़ थो ॻाल्हाईं? बादशाह कुझु कोन, कूड़ी त ॻाल्हायो हुयईं। तूं वटसि वेंदे छा? कमूअ जे उन ॻाल्हि ते हू गुल वांगुरु टिड़ी पियो, पर कुझु कोन। बादशाह, असां सभिनी यारनि शर्त रखी आहे त जेको जंहिं राति जुआ खटंदो उहो ई उन राति घोटु थींदो। बादशाह टिक ॿधी हुनखे ॾिसंदो रहियो। तूं घोटु थींदे बादशाह? ऐं बादशाह जी दिलि में दूर दूर ताईं शरनायूं गूंजंदी रहियूं। घोटु थियण लाइ जुआ खटणी पवंदई? बादशाह चुप रहियो, ख्वाबनि में मोड़ ॿधी परीअ खे माणींदो रहियो। जुआ खटण लाइ पैसा घुर्जनि, अथई पैसा? बादशाह खे ज़िंदगीअ में पहिरियों भेरो पंहिंजे गुर्बत जो अहसासु थियो हो। ख़ाली खीसे जो दुख थियो हो। हू हारायल जुआरीअ समा कंध नवायो वेठो रहियो। उन शाम घिटीअ मां लंघंदे हुन ॾिठो त हूअ ॻूण मां लिया पाए रही हुई। हुन जे पेरनि में ॼण संघर पइजी वई। हू बीही रहियो ऐं जॾहिं परीअ जे मथसि नज़र पई त हूअ हकारत सां मुरकंदे अंदरि हली वई हुई ऐं बादशाह उते ई रहिजी वियो हो। परीअ जी ख़्वाहिश मन में फैलिजी वियसि, गुलाब जी ख़ुशबूअ समा। उन राति हुन टुटरंदड़ दिलि सां कमूअ खे चयो हो, कमू, तो चयो हो त तूं मूंखे। लफ़्ज़ सदाईं जियां निड़ीअ में अटकी पिया हुयसि। कमू अचरज मां हुनखे ॾिसंदो रहियो। तो चयो हो न त तूं मूंखे दुहिल वठी ॾींदे? इहो चवंदे बादशाह जो रंग काराटिजी वियो हो। कमूअ खे ॼण नांग सूंघे पियो। के पल त वात फाड़े हुनखे ॾिसंदो रहियो, पोइ ॼण सारो मामिलो सम्झ में अची वियो हुयसि त हिकु ॾेई खिलियो हो ऐं पोइ खिल में ई ॿुॾी वियो हो। वाहड़े बादशाह वाह, परीअ जे इश्क तोखे बि दीवानो करे छॾियो। बादशाह लाल कुंवार जियां शर्माइजंदो रहियो। ॿुधाए त कन्यर, इहा ॻाल्हि आहे न? कमू रिढ़ी अची वटसि वेठो। हुनजी दिलि धड़कंदी रही। पोइ थियो ईअं जो कमूअ हुनखे दुहिल वठी ॾिनो। उन ॾींहुं चौवाटे ते बीही दुहिल जे ताल ते अफ्रीका जो मस्तु कंदड़ नाच नचो हो कलाकनि ताईं। शीदी बादशाह हम बादशाह, शीदी बादशाह हम बादशाह, जेॾां पेर तेॾां खेर, शीदी बादशाह हम बादशाह, शीदी बादशाह हम बादशाह। ॼण अफ्रीका जी उदास धरती सिंध धरतीअ ते लही आई हुजे। धरतीअ जो गोलो हुन जे पेरनि हेठि फिरंदो रहियो। हू मस्तु थी वियो हो। माण्हू मस्तु थी विया हुया। हुन जी रॻुनि में अफ्रीका जी मिटी रत वांगुरु ड्रोड़ण लॻी। हुन जो पीउ बि ईअं मस्तु कंदड़ नाच नचंदो हो। नची नची जॾहिं साणो थी पियो हो तॾहिं संदसि पेर बीही रहिया। काइनात साक़त थी वई हुई। पन पन ख़ामोश। पेरनि में पयल पैसा हुन ॻणिया हुया। 30 रुपया हुया। हुन उहे 30 रुपया ईअं चूंडिया मेड़िया हुया ॼण मन मणियो चूंडींदो हुजे। सिज लथे हू मोटियो हो। बल्ब हेठि जुआ पे हली। हुनखे ॾिसी सभिनी नारो हयो, शीदी बादशाह हम बादशाह, शीदी बादशाह हम बादशाह। अॼु पहिरियों भेरो उन्हनि लफ़्ज़नि ते हू दिलि सां मुरकियो हो, मुरकंदो रहियो हो। कमू अची कणसि भाकुर पाता हुआ। वाहड़े शीदी बादशाह, ॾे ख़बर घणी कमाई थी? मोट में हुन 30 रुपया खीसे मां कढी कमूअ जे हथ तरीअ ते ईअं रखिया हुया ॼण मन मणियो रखंदो हुजे। कमूअ हिकु भेरो वरी कणसि भाकुर में खणी भरियो हो। जी बादशाह, अॼु त मुंहिंजो बादशाह लाल परीअ जो लाल घोटु थींदो। ऐं बादशाह शर्माइजी वियो हो। अॼु हू बि मन में भेॼ बिटाईअ जो नारो हणी जुआ ते अची वेठो हो। अॼु सभिनी हुनखे ॼाणे बुझे खटायो हो। हुनखे खटाइण जो वाइदो कमूअ सभिनी खां वरितो हो। हू हुया कमूअ जहिड़े सदा मलूक यार जा यार। से भला कीअं न चयो कनि। सो हू खटे वियो। हुन नोट खीसे में भरींदे साम्हूं ॾिठो। फाटल ॻूण मां उन्हीअ चंड चहिरे थी लिया पाता, जंहिं लाइ हू केतिरनि रातियुनि खां जाॻंदो थी आयो। केतिरा ख्वाब हुन उन्हीअ चहिरे जा ॾिठा हुआ। हुन खां विखूं न पे खयूं थियूं। हुन त कॾहिं कंहिं औरत जो जिस्म छुही बि कोन ॾिठो हो। परीअ सां सॼी राति घरण जे ख़्याल सां ई हुनखे पघर अची वियो। न यार, मूंखे डपु थो थिए। हू घबराइजी बीही रहियो हो।
हू सभु हुन जी हिमत वधाइण लॻा, पर हू जंहिं अञा सघई कान पे सारी। अड़े डपु वरी छा जो मियाँ, आऊं वञी कंदुसि छा? पघर में बादशाह छम थी वियो हो ऐं हू सभु टहिक ॾेई खिली पिया हुआ। खिलंदा रहिया, हू पघर में शम थींदो रहियो। अड़े वञण शर्त खणी भाकुर पाइजंसि, चुम्मी भाकुर तूं कजांइ, बाक़ी कमु हूअ पाण ई कंदी। कमु हुन जी हिमत वधाइण लॻो। हुन होरियां होरियां विखूं खयूं ऐं जॾहिं हू दर ते पहुतो तॾहिं दर ठका ॾेई बंदि थी वियो। मन मणियो टुटी बूर थी वियो हो। हू के पल चुपचाप बंदि दरवाज़े अॻियां बीठो रहियो, पोइ थकल थकल विखूं खणंदो कमूअ जे ताजमहल ॾांहुं हलियो वियो हो। हू सभु पोयां हुनखे सॾींदा रहिया हुआ, पर हू त ॼण कननि खां ॿोड़ो थी पियो हो। को बि सॾु कोन ॿुधो हुयाईं, बसि दरवाज़े बंदि थियण जो ठकाउ तूफ़ान वांगुरु ज़ूज़ाट कंदो संदसि कननि में गूंजंदो रहियो हो। ईअं बासियो हुयसि ॼण हज़ारे माण्हू संदसि पोयां पत्थर खयों ताड़ियूं वॼाईंदा अची रहिया हुजनि। शीदी बादशाह, हम बादशाह, शीदी बादशाह, हम बादशाह। हू तेज़ तेज़ विखूं खणण लॻो। घर पहुची हू झोल खट ते फान थी किरी पियो। खट चरड़ाट कयो ऐं चुप थी वई। आदीअ महल कमु मोटियो त बादशाह अञा जाॻियो पिए। मेण बतीअ समा पल पल दुखी रहियो हो। कमूअ ऊंधाईअ में इहो ॾिसण लाइ त हू जाॻे पियो या सुतो पियो आहे, हुन जो चहिरो छुही ॾिठो। कमूअ जा हथ आला थी विया हुया। हू छिरकी पियो। अड़े भड़वा, बादशाह थी करे रोईं थो? हाणे भला हू कमूअ खे कीअं सम्झाए त असीं ग़रीब माण्हू बादशाह ऐं ताजमहल जहिड़ा नाला रखे दिलि ख़ुशि कंदा आहियूं, न त आऊं ग़ुलाम क़ौम जो फ़र्द आहियां। ग़ुलाम सभु ॼमार पिया रोईंदा आहिनि, पर कुझु चवण बदिरां हू सुॾिकनि में पइजी वियो। कमूअ खे सम्झ में ई न पिए आयो त कीअं हू बादशाह खे परचाए। ॾिस यार, मूं त हिनखे घणेई चयो, पर चवण लॻी त आउं मरी वेंदसि पर कंहिं शीदीअ खे पंहिंजे बदन ते हथ बि कोन लाइण ॾींदसि। इन्हीअ इंकशाफ ते बादशाह भुरी पियो हो, वारीअ जे कचे घरूंदे समा। शीदी हुअण जो अलमियो अॼु ताईं साणसि चुहटियो थी आयो। हू भला कीअं माण्हुनि खे यकीन ॾियारे हा त हू ग़ुलामीअ जे संघर छिनी आयो आहे। हू आज़ाद आहे, आज़ाद आहे। शीदी आहे त छा आहे, हुन जा अहसास त अछा उजरा आहिनि, चंड जहिड़ो परीअ जो चहिरो आहे। हुन जी दिलि त हर माण्हू जहिड़ी आहे, हुन जे रत जो रंग त साॻियो आहे, पर कुझु चवण बदिरां हू रोंदो रहियो हो। बादशाह, यार, हीरनूं पैसे पोयां बुखियूं थींदियूं अथई। तूं पैसो मेड़ींदो रह, ॾिसजांइ कंहिं ॾींहुं हूअ पाण हली तो वटि ईंदी। कमु हुनखे दिलासा ॾियण लॻो। न ॼाण कंहिं पर हुनखे रोईंदे रोईंदे निंड अची वई। हुन पह कयो हो त हू हाराईंदो कोन, रोज़ नसीब आज़माईंदो। हुन जो नसीब जेको हुन वांगुरु काराटियल हो, हू रोज़ कंहिं न कंहिं चौवाटे ते बीही दोहल जे ताल ते अफ्रीका जो मस्त कंदड़ नाच नचंदो हो। माण्हुनि जा मेड़ा अची गॾु थींदा हुआ। माण्हू हुनखे नचंदो ॾिसी मस्त थी वेंदा हुआ। रुपयो रुपयो, 4-4 आना, 8-8 आना हुन जे घप मां भरियल नचंदड़ पेरनि में उछलींदा वेंदा हुआ। हू अञा बि मस्त थी नचंदो हो ऐं हुन जे सुर्ख सुर्ख अखियुनि में परीअ जे चंड जहिड़ो चहिरो पियो रक़्स कंदो हो। जंहिंखे सिर्फ़ु हिकु भेरो चुमण लाइ हुन नचणु शुरू कयो हो, उहो नाच जेको हुनखे ग़ुलामीअ वारे दौर जो सारूणो बासींदो हो ऐं ग़ुलामी जंहिंजी गिचीअ में पयल संघर छिनी हुन आज़ादी माणी हुई। उहो त कणसि गुमान ई की न हो त समूरियूं ज़ंजीरूं छिनी अचण खां पोइ बि हुन जो रंग ऐं रूप ज़ंजीर बणिजी सदाईं मरण पल ताईं संदसि पेरनि में पियो हूंदो, जेको हू कॾहिं बि रेटे न सघंदो। सॼो सॼो ॾींहुं नचण खां पोइ जॾहिं सिज लथे खीसा भरे मोटंदो हो, तॾहिं संदसि पेर सूर खां पिया पवसरंदा हुआ। थकल थकल विखूं खणंदो हू जुआरियुनि वटि अची वेहंदो हो। जंहिं महल खीसनि मां पैसा कढी हुननि जे आॾो रखंदो हो, तंहिं महल ईअं बासींदो हो हाणे मन मणियो कढी रखंदो हुजे। दिलि सीने मां निकिरी अची पेरनि में धड़कण लॻंदी हुयसि ऐं जंहिं महिल जुआ जी जीत संदसि हिसे में ईंदी हुई, तंहिं महिल नस नस में तूफ़ान अची वेंदो हुयसि। हूअ दर ते बीठी हूंदी हुई। दोस्त हुन ते ज़ोर भरींदा हुया त अॼु हू क़िस्मत आज़माए ॾिसे, आख़िर का महल कंहिं न जहिड़ी।
को पल त हुनजो बि थींदो बादशाह सॼो पघर में शम थी वेंदो हो। हथ पेर फालिज जे मरीज़ जियान बेकार थी वेंदा हुयसि। तूफ़ाननि में विकौड़ियल बादशाह जॾहिं हुन ॾांहुं विखूं वधाईंदो हो तॾहिं केतिरियूं नफ़रतूं परीअ जी अखियुनि में मड़ी ईंदियूं हुयूं। बादशाह जॾहिं दर वटि पहुचंदो हो तॾहिं उमालक दर ठकाउ ॾेई बंदि थी वेंदो हो ऐं संदसि दिलि सीने मां निकिरी अची पेरनि में पवंदी हुई। शिकस्त ऐं ज़िलत जे अहसास खां रंग काराटिजी वेंदो हुयुसि ऐं लिङ पघर में शम। हू कमूअ जे ताजमहल में अची खट ते फान थी किरी पवंदो हो। खट चरड़ाट कंदी हुई ऐं चुप थी वेंदी हुई। उन विच में कमू केतिरियूं रातियूं परीअ वटि घारे आयो हो। जंहिं राति कमू परीअ वटि हूंदो हो उहा सॼी राति हू आली काठीअ जियान पियो दुखंदो हो ऐं जंहिं राति कमू बि वञी कोन सघंदो हो उहा सॼी राति हू ॿई ॼणा आलीअ काठीअ वांगुरु पिया दुखंदा हुया। कमू हुनखे दिलासा ॾींदो हो, बादशाह फिकिर न कर, का राति तुंहिंजी बि ईंदी। हू का बि वरंदी कोन ॾींदो हो, पियो ॿरंदो उझामंदो हो। हुननि सभिनी गॾिजी परीअ खे सम्झायो त बसि हिकिड़ी राति हूअ बादशाह खे बि ॾिए, पर हुन निरड़ ते घुंड आणे चयो हो, आउं मरी वेंदसि पर कंहिं शीदीअ खे पंहिंजे बदन ते हथ बि कोन लाइण ॾींदसि। हू कारो भोलड़ो शक्ल बि अथसि मूं वटि अचण जहिड़ी। यार बादशाह, छा कजे, तूं थी पियो आहीं शीदी माण्हू, रन मञे ई कान थी। हू सभु हमदर्दीअ भरे लहजे में हुनखे चवंदा हुया। शिकस्त ऐं ज़िलत जे अहसास खां हू कंध नवाए अखियूं पूरे छॾींदो हो ऐं बंदि अखियुनि में फैलिजी वेंदो हुयसि समुंड जहिड़ो खारो पाणी। तंहिं राति बि कमू परीअ वटि हो। हू मन ई मन में उझामंदो रहियो हो, दुखंदो रहियो हो। परीअ जो अछो उजरो चंड जहिड़ो चहिरो सारी राति संदसि अखियुनि में लिया पायो भवाइता टहिक ॾींदो रहियो हो। हुनजो कारो चहिरो काराटबो रहियो हो अंगारनि समा। शिकस्त, ज़िलत ऐं ग़ुलामीअ जूं सारूणियूं विकोड़े वयूं हुयसि। छो सारे ज़माने जूं शिकस्तूं संदसि नसीब में हुयूं? छो दुनिया जे सभिनी इंसाननि जो रंग कारो कोन्हे? छो हिन जो रंग अछो कोन्हे? संदसि दिलि चयो थी त सारे ज़माने जे बूथ ते दांगी मले छॾे, दांगीअ जी कारह जेका संदसि मन में वासो कंदी थी वई। फजर जी बांग खां अॻु कमू मोटी आयो। बादशाह खे सॾु कयई ऐं हू जाॻंदे बि ॼण सुतल हो। कमू बि भित ॾांहुं मुंहुं करे सुम्ही पियो। संदसि खुंगरा चौधारी गुंजंदा रहिया। बादशाह खट हेठि रखियल अछी बोतल खईं ऐं ॿिलीअ पेर हलंदो ॿाहिरि निकिरी वियो। घिटीअ में ॼण राकास घुमी वियो हो ऐं बादशाह जॾहिं मोटियो हो तंहिं महिल आसमान जे हिन किनारे तां बाख पई फुटे। हू चुपचाप अची खट ते लेटी पियो। अलाए केतिरनि लम्हनि खां पोइ कमूअ निंड मां जाॻायो हुयसि। जाॻण महिल दिलि तेज़ीअ सां पई धड़केसि, ॼण को तूफ़ान अचण वारो हुजे। बादशाह, अड़े उथी त सही, क़यामत थी वई। परी, छा थियो परीअ खे? घबराइजी पुछियो हुयई या अंदरि जो चोर लिकाइण चाहियो हुयई, पर संदसि सुर्ख सुर्ख नंढड़ियूं अखियूं फहिलजी वयूं हुयूं। परीअ ते अलाए कंहिं तेज़ाब हारे छॾियो आहे, रन सॼी सड़ी खाक थी वई आहे। बादशाह जी दिलि धड़कंदी रही, होरियां होरियां ख़ुशीअ खां, भउ खां। अलाए चवे थी त आउं ऊंदाह में ॾिसी कान सघियसि। अलाए केरु हो, भित टुपी आयो हो ऐं सुतल परीअ ते तेज़ाब हारे हलियो वियो। कमू सहकी रहियो हो, चवण लॻो, भले छा माईअ जी सूंहं हूंदी हुई, हाणे ॾिसंदे त सुञाणे कोन सघंदे, असल जहिड़ी ॾाइण। कमूअ जी इन ॻाल्हि ते बादशाह जी दिलि अंदरि दूर दूर ताईं गुलाब टिड़ी पिया हुया। परी बि ॾाइण थी सघे थी, इहो भला कंहिं सोचियो हूंदो? जंहिं पंहिंजे हुस्न जा दरवाज़ा बादशाह ते बंदि करे छॾिया हुया, हाणे मथां समूरी दुनिया जा दरवाज़ा बंदि थी वेंदा, तॾहिं हू परीअ जे भवाइते चहिरे लाइ पंहिंजा दरवाज़ा खोले छॾींदो। हलींसि तो ॾिसण, चौवाटे ते वेठे मुंहं मथां पिटे चरी न थी पवे। हू कमूअ साण तिखियूं तिखियूं विखूं खणंदो हुन जे दर ताईं आयो हो। माण्हुनि जो मेड़ अची गॾु थियो हो। अॼु हुन गुण जे गिड़खे खां लिया नथी पाता, न ई अॼु हुन लाइ जुआ थी हली। हूअ पट ते वेही मुंहं मथां पिटे रही हुई। तकलीफ़ खां अखियुनि मां दरिया वहंदो थी वियसि, फथकी रही हुई। बादशाह खे कुसजंदड़ कुकड़ यादि अची विया हुया। हुन जूं टंगूं सत छॾींदियूं थी वियूं। बादशाह हुनखे उन हालत में ॾिसी सरापजी वियो हो। परीअ जो अछो उजरो मांस सड़ी रख थी वियो हो। को बि त निशान बाक़ी न रहियो हुयुसि। काल्हो के हुस्न जो भवाइतो चहिरो कमूअ खे किरब अची वई। निड़ीअ में अटकियल थुक ईअं पट ते उछलाई हुयई ॼण परीअ जे भवाइते चहिरे ते उछलाईंदो हुजे। ऐं केतिरा गुलाब हुया जेके बादशाह जी दिलि धरतीअ ते फहिलिया पिया हुया। माण्हू आस्ते आस्ते कचे पट ते पेरनि जा अनेक निशान छॾे हलिया विया।
को चवे चङो थियो, अहिड़नि रनुनि जो इहो ई अंजाम थींदो आहे। कंहिंखे साणसि हमदर्दी हुई, वेचारी जा लक़ब थी मिलियसि। कंहिं नफ़रत मंझां थी चयो, हाणे केरु हिन ॾाइण ते पैसा विञाईंदो। बसि बादशाह हो जेको बीठो रहियो। दिलि चाहियो हुयसि त मस्तु थी ईअं नचे जो घुमंदड़ धरतीअ जो गोलो बीही रहे। शीदी बादशाह हम बादशाह, शीदी बादशाह हम बादशाह, जेॾां पेर तेॾां खेर। पर हू बीठो रहियो। पेर तपी ट्रामो थी विया हुयसि। हू कलाकनि ताईं बीठो रहियो। हूअ रड़ंदी रही। बादशाह बाकुरनि में भरे उथारियो हुयसि ऐं खट ते आणे लेटायो हुयसि। दिले मां पाणी ओते जॾहिं हुनजे सड़ियल चपनि ते आणे रखियो हुयईं। केरु आहीं? हूअ ॼण सुॾकी। हू चुप रहियो। का बि विरंदी कान ॾिनी हुयईं। केरु आहीं तूं? आउं बादशाह। परीअ खे ॼण नांग सूंघे वियो हो। बेनूर थी वियल अखियुनि अंदरि अनेक तूफ़ान अची गॾु थिया हुयसि। सभु कणस छॾे हलिया विया हुया। बसि बादशाह हो जेको संदसि वेझो, बेहद वेझो बीठो हो, जेको केतिरा भेरा संदसि बंदि दरवाज़े तां मोटी वियो हो। कारो कोझो शीदी, दुनिया जे ॾितड़ियल क़ौम जो ॾितड़ियल फ़र्द। बादशाह, हूअ भुणकी। बादशाह जी दिलि धड़कण लॻी। मुंहिंजी शक्ल हाणे कहिड़ी थी वई आहे? हूअ सुॾकी। तमामु सुहिणी। हुनजे सड़ियल भवाइते चहिरे ते बादशाह पंहिंजूं कारियूं बेडोलियूं आङुरियूं रखे छॾियूं हुयूं। जुगनि जे नाकाम ख़्वाहिशनि हुनजो ख़ूबसूरत चहिरो छुहण जो ख़्वाबु, जंहिंजी साबियान हुन ज़ोरीअ कुदरत जे हथनि मां फुरी हुई। मूंखां डपु कोन थो थियनि बादशाह? न, नफ़रत बि न। न। बादशाह जे लहजे में जीत जो गहरो नशो हो। हू केतिरी देरि हुनजे सेरांदीअ वेठो रहियो, चुपचाप। बादशाह, कंहिं महिल हूअ भुणकी हुई। जीत जो उहो ई उथाह नशो। मूंखे छॾे त कोन वेंदे? न। हुन ॿीहर पंहिंजूं आङुरियूं हुनजे चहिरे ते खणी रखियूं हुयूं, ॼण हुन जा फट ठारणु चाहींदो हुजे। मन में जेको चोर हुयुसि सो जीत जे नशे में गुम थी वियो हो। उन्हीअ राति परीअ जे दर जे साम्हूं जवाब कान हली हुई। उन्हीअ राति आधीअ ताईं कमूअ बादशाह जो इंतज़ारु कयो हो, पर बादशाह बाख फुटीअ खां पोइ बि कोन मोटियो हो। कमूअ खे इहो ॿुधाइण लाइ त अॼु खां परीअ जे घर ते बि हुन ताजमहल नाव रखियो आहे। ऐं जॾहिं परीअ जा फट सुकी विया हुया, तॾहिं कंहिं बेहद ख़ूबसूरत लम्हे में, जॾहिं हू परीअ जो हथु पकिड़े घिटीअ में निकितो हो, तॾहिं घिटीअ में लॻल बल्ब हेठि वेठल कमूअ ऐं संदसि साथियुनि ताड़ियुनि जी लई ते बेसुरनि आवाज़नि में ॻाइणु शुरू कयो हो। शीदी बादशाह हम बादशाह, शीदी बादशाह हम बादशाह, जेॾां पेर तेॾां खेर। शीदी बादशाह हम बादशाह, शीदी बादशाह, शीदी बादशाह। ऐं बादशाह जी दिलि में दूर दूर ताईं गुलाब टिड़ी पिया हुया।